शादी जा कम वाह दा वाह अया त और सुत के खबर काने त मंगणे वना शादी में छा निबो वटबो है आई तो सफा को बार तो थे बियो चाहे आई ये बार के उस में अच्छा कया थई जा हां फकीराणी तू बते उर्सगा केड़ा वेठी थी दासाडो पुछी अते उर्सगा इहो पुछ त गोबो कीअं ठहंदो आ कोडर कुहाड़ी कीअं ठपबी आ सही तो चई आयो मिसाल कोन निभान त लोह कोटे लोहार तेके केड़ो कदर सोन जो आ अदी अमीरा पा कर दे कम जी गाल कर छा वठणो पवंदो भैया दा छा तो के बुधाया आई छोकरी जी मंगणे जे लाए मुंडी वठ भी मिठाई वठ भी आई 4 जोड़ा वठबा जुती सुधा ओहे वठबा बियो वरी छा आउ इने का सवा बुद्धि छड आई हु पंजो जो यो सुको यो कोन फ्रूट इंदो ओ बो वठबो ओ छोकरी जो 4 पलांद ओ उन्हे में रखबियो डोंगी किशमिश बादाम फोटा अखरोट ये पंजो सब वठना पवंदई बस अदी अमीरा अजो जे कदे मुजी ज़ाल जीरियो जा पांजे बचन जो सजो लागू पाण वठिया अदा उर्सा जो पाण के अकेलो छो तो भाई तुझा बचा साजा बचान बाबा अमीरा मां बनजी ऐ मुआरी छोकरड़ी हुर भेड़ बनजी मंगणे के भी मुंह दी त शादी के भी निभाईंदियूं अदा उर्स गाल बुध तू असा सा गड हली मुंजा भात बसा जी अखियुन ते ऐ नथो हली त भले वेठो आऊं ऐ पीराणी गडजी शहर वेंदासी सजो पंजो सामान वठी दींदासी तू असा के पंजा पैसा दई वन अदा जेको वो बच्चो न तुजो पैसो भी मेरो कोन थिनो अतो के मोटाई दींदासी अदी अमीरा शाबाश तई मां सुबह तो के पैसा दई वेंदुम जेको वठणो ते वठ जाए ऐं हिकड़ो कम बियो भी करणो पवंदो सब्सक्राइब कयो असन जो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा आई वधिक अपडेट लाए बेल आइकन की क्लिक करियो।